सामारो मां हिकु अहिड़ी ॾुखोईंदड़ ऐं लिंग कंडा कंदड़ ख़बर आई आहे जंहिं हिकु भेरो ॿीहर असांजे समाज में गैरत जे नाले ते थींदड़ बेगुनाह क़त्लनि ते केतिरा ई सवाल उथारे छॾिया आहिनि। कारहें जो इहो नासूर जेको इंसानी रिश्तनि जो तक़दुस ऐं एहसास खाई चुको आहे ऐं हिकु ई घर में 2 जनाज़ा खणाए छॾिया। सामारो जी यूनियन काउंसिल आराड़ो भुरगड़ी जे देह बिखोरी जे ॻोठ मोहम्मद रमज़ान शर में गैरत जे नाले ते हिकु अंधी वहशत जो नओं दास्तान लिखियो वियो आहे, जिते जवाबदार उम्मेद अली शर मुबैना तौर कारहें जो इल्ज़ाम हणी अंधाधुंध फायरिंग करे पंहिंजी ज़ाल पठानी शर ऐं सॻे भाउ शहबाज़ शर खे गोलियूं हणी क़त्ल करे छॾियो। सोचियो, जंहिं घर में मोहबतूं ऐं रिश्ता हुजण घुरजनि हा उते रुगो शक जी बुनियाद ते गोलियूं हलियूं ऐं 2 ज़िंदगियूं ख़त्म कयूं वयूं। पर वहशत जो इहो सिलसिलो रुगो क़त्ल ताईं महदूद न रहियो। वाक़े जा जेके वधीक ॾुखोईंदड़ तफ़सील साम्हूं आया आहिनि तिन मूजिब जवाबदार पंहिंजे सॻे भाउ शहबाज़ शर खे क़त्ल करण खां पोइ संदसि लाश खे लिकाइण लाइ मिठड़ाऊ केनाल में उछलाए छॾियो, यानी जंहिं भाउ सां गॾु नंढपिण गुज़ारियो तंहिंजी लाश खे लोढ़े छॾियईं। इत्तला ते पुलिस हरकत में आई ऐं मिठड़ाऊ केनाल मां मक़तूल नौजवान जे लाश जी ॻोल्हा लाइ ॿेड़ियुनि ऐं टोबनि जी मदद सां सर्च ऑपरेशन शुरू करे छॾियो, पर पुलिस खे कामयाबी नाहे मिली सघी। हाणे सवाल इहो थो उथे त आख़िर केस ताईं शक ऐं गैरत जे नाले ते ईअं इंसानी रत वहाए रिश्तनि खे पामाल कयो वेंदो। ॿिए तरफ़ पुलिस ज़रियनि जो चवणु आहे त पुलिस कार्रवाई कंदे मुख्य जवाबदार उम्मेद अली शर खे गिरफ़्तार करे वरितो आहे, जंहिंखां वधीक जांच कई थी वञे। कानून पंहिंजो रस्तो वठंदो, पर हिन वाक़े खां पोइ सॼे इलाइक़े में सख़्त कावड़, सदमो ऐं सोग वारी लहर पखड़ियल आहे। हर अख अश्कबार आहे त छा असांजो समाज अञा ताईं इन जहालत मां ॿाहिरि नाहे निकिरी सघियो।